तव्हांजी वॾी महिनत ते सिंध खे जेके सिंधी आहिनि उहे सम्झी वेंदा, सुठो जी खाधो जी खाईंदा। तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे कॉल कई। बिल्कुलु बिल्कुलु। जी त हिन वक़्तु असां आहियूं फेसबुक ते लाइव, अपना कराची FM 107 जे फेसबुक ते असां लाइव आहियूं ऐं असां सां गॾु स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि रध पचा जा माहिर, सिंधी खाधनि जा माहिर AR जमाली साहब। जमाली साहब थोरो जमाली साहब ॾे कैमरा कयो। जमाली साहब कीअं जीअं तव्हां ॿुधायो त तव्हांखे जेको सिंधी खाधनि जो शौक़ु पैदा थियो, जी सिंधी खाधनि जो शौक़ु पैदा थियो त उहो ईअं पैदा थियो जॾहिं तव्हां कंहिं होटल में मानी खाइण विया ऐं उते तव्हां ॾिठो त एॾा माण्हू कमु पिया कनि ऐं तव्हां उते ई मतिलबु इंस्पायर थी करे सोचियो त छो न रध पचा जो कमु शुरू कयो वञे। न ईअं कोन, मूं जेको उते होटल में कमु सिखियो थे उहो कमु जेको हुयो उहो इंटरनेशनल कमु हुयो, उन में दुनिया भर जा खाधा हूंदा हुआ। पर जॾहिं सिंधी खाधनि जो मूंखे शौक़ु जॾहिं थियो, PTV ते कमु कंदो हुउसि, सिंध जो सवादु हिकिड़ो प्रोग्राम कंदो हुउसि, मूं वटि 200-250 रेसिपियूं जमा थी वियूं। त मूं सोचियो यार सिंधी खाधनि ते का किताब बि न आहे, न को इन को कमु करे रहियो आहे, पोइ मूं सोचियो छो न किताब सिंधी खाधनि छपरायां। पोइ उन टाइम ते मुंहिंजी साईं सरदार शाह मिनिस्टर ऑफ कल्चर जो उन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी। जी जी। उन्हनि मूंखे चयो त पोइ तूं हिकिड़ो कमु कर यार। कहिड़ो कमु कयां? चवां तो हिकिड़ी जॻह ॾियां थो, तो उते जेको आहे पंहिंजो हिकिड़ो रेस्टोरेंट खोले सिंधी खाधनि ते। अच्छा अच्छा, बिल्कुलु ही तुंहिंजो टेस्ट आहे या उनजी महिरबानी मूं स्टार्ट वरितो, अल्हम्दुलिल्लाह कामयाबी। अच्छा जमाली साहब, खाधो त हर कोई पचाए वेंदो आहे, पर खाधे जो टेस्ट हुजणु जेको आहे उहो तमामु घणो लाज़मी हूंदो आहे। मुंहिंजी हिकिड़ी पुफू आहिनि, उनखे अगरि टेस्टी खाधो न मिले त उहो ज़रूरु हुनजो इज़हार कंदी आहिनि त यार खाधे में सवादु न आहे। हिकु भेरो मूं तव्हांजा जेके आहिनि रेस्टोरेंट जा बिह खाधा हुया, पहिरीं मां तव्हांखे ॿुधायो त तव्हांजे जेके हथनि जो ज़ाइको आहे बिहनि जो उहो त तमामु ज़बरदस्त हूंदो आहे। केतिरियूं डिशिस अॼु ताईं तव्हां सिंधी खाधनि जी पचाए चुका आहियो? तक़रीबन 250 रेसिपियूं त मूं वटि तक़रीबन तयारु आहिनि, जेका किताब छपजे पई। अच्छा, इंशाल्लाह उहा अञा आहे, प्रोसेस में आहे, अलाह कर जल्दी थी वञे। जी 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 जी। बाक़ी इन खां अलावा ही जेको आहे न, मतिलबु हिकिड़ो तव्हांजे सोच आहे, तव्हां कहिड़ी शइ मां कहिड़ी शइ ठाहे सघो था, तव्हांखे ख़बर हुजे। हाणे मूंखे हिकिड़े माण्हू चयो, जॾहिं मूंखे ख़बर न हुई, चयो पलो ठाहिणो आहे। पलो हिकिड़ो जेको 3-4 तरीक़ा पले ठाहिण जा आहिनि, पर हुन मूंखे चयो त हिकिड़ा मीर भरा गुहाणा के ज़माने में 200 साल पहिरियां, पोइ उन्हनि हिकिड़ो पलो ठाहींदा, उनखे चयो मानी मंझि पलो, डिश जो नालो मानी मंझि पलो। त मुंहिंजो वाह, मानी मंझि पलो। मुंहिंजो अच्छा इहो कीअं ठहंदो? पोइ मूंखे तरीक़ो ॿुधायो, उहो मूं ऑन ईयर मूं प्रोग्राम में ठाहियो। ज़बरदस्त। हाणे बल्कि हाणे मूं वटि पलो त हाणे सीज़न आयो कोन, पर हाणे मूं वटि जेका डिश मुंहिंजे मेन्यू में रखियलु आहे उहा मानी मंझि मच्छी। जी जी बिल्कुलु, मां तव्हांजो मेन्यू जेका रिव्यू कयो हुयो। अच्छा त जमाली साहब सां कचहरी जारी आहे। जमाली साहब इहो मूंखे ॿुधायो त हाणे जेको आहे तव्हां सिर्फ़ु सिंधी खाधनि ते ई पंहिंजे कैफ़े में जाइ रखी आहे या उन में ॿियूं शयूं बि तव्हां शामिल कनि? इटालियन जी तव्हां ज़िक्र कयो या ॿियो को ज़िक्र कयो, ऐं खाधो पचाइणु जेको आहे उहो आसान कमु आहे या मुश्किल कमु आहे? जंहिंखे न थो अचे, न ईंदो आहे, उन लाइ ॾुखियो हूंदो आहे। उनखे वीचारे बेदो ठाहिण न ईंदो आहे, आलू बॉइल करणु न ईंदो आहे, पर जंहिंखे ईंदो आहे त उनखे घणो कुझु ईंदो आहे। त अच्छा हिकिड़ी ॻाल्हि कयां त हिकिड़ो मोहम्मद इस्माइल लाशारी जेको असांखे प्रोग्राम सां ॿुधे पियो, महिरबानी मोहम्मद इस्माइल। अच्छा हाणे हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ो प्रोग्राम कंदोसीं TV चैनल ते त उन ते छा थियो, उन टाइम में कुझु हालात अहिड़ा कराची या लाइव प्रोग्राम असांजो 10 मिंट रहिजी प्रोग्राम में, त का दुकानूं सभु बंदि थियूं। त पोइ डायरेक्टर हाणे छा कयूं, प्रोग्राम बि हाणे लाइव हलणो आहे, हाणे करिणो छा आहे? त मूं हुनखे चयो, मूं चयो हाणे हीअं त कुझु त कुझु भला हूंदा, अची सिर्फ़ु बेदा पिया आहिनि। मूं चयो 12 बेदा वठी आ। 12 बेदा हुन घुराया, 12 बेदा ई मूं डिफरेंट तरीक़े सां ठाहिया। अच्छा 12 ई जेके अंडा हुया, जेके बेदा आहिनि, उहे तमामु बिल्कुलु डिफरेंट तरीक़े सां मूं ठाहिया। पोइ उन में छा थियो, सभु खां मुंहिंजो बेस्ट प्रोग्राम हो वियो। ओह ज़बरदस्त। ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं। अच्छा तव्हांजी ज़िंदगी जी जेकी बेस्ट रेसिपी आहे, बेस्ट रेसिपी बि जेकी हूंदी आहे उहा बि तमामु अहमियत जी हामिल हूंदी आहे। बेस्ट रेसिपी कहिड़ी आहे तव्हांजी ज़िंदगी जी अॼु ताईं जी? मुंहिंजी तक़रीबन सभई ॻाल्हियूं, मूंखे इटालियन वधीक खाधाऊं ठाहींदो हुउसि, अल्हम्दुलिल्लाह मूंखे वधीक ईंदा आहिनि। पर जॾहिं मूं उनखे छॾियो त हूं त स्टेक जेके हूंदा आहिनि, ॿिया टे इलाही शयूं हूंदियूं आहिनि। उन खां अलावा तक़रीबन जेके बि ठाहींदो आहियां, पर अक्सर माण्हू ईंदा आहिनि, मूंखे फरमाइश कंदा आहिनि, असां त होटल ते अचूं था, पर मानी तूं पंहिंजे हथनि जी खाराईंदा। बिल्कुलु हालांकि मूं टीम मूं वटि मौजूदु आहे, पर जी। आउं वेंदो आहियां मथे, कूड़ न कराईंदो मथे ईंदो आहे, स्टाफ खे सम्झाईंदो आहे हीअं अहिड़े तरीक़े सां ठाहिणो आहे, त पोइ हू सम्झी ईंदा आहिनि।
सही उनखे सही चयो भाउ तोपां ठाही मुंहिंजे मथे वियो तव्हां ॾिठो कोन अच्छा जमाली साहब जी तव्हां ॿुधायो त हाणे तव्हां स्टाफ खे इंस्ट्रक्शंस ॾींदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे जेके आहिनि उन्हनि जो ज़ाइको जेको आहे तव्हांजे हथनि जो उन्हनि में अची वियो आहे पर कॾहिं कॾहिं दिलि बि चवंदी आहे यार अॼु पाण कुझु पचाइजे त अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेकी तव्हां पाण बि कुक कंदा स्टिल पंहिंजे कैफे में ऐं जेको माण्हू ईंदो आहे न मूंखे फरमाइश कंदो आहे त यार हिकिड़ी नई का शइ का फलाणी शइ मिसाल के पटाटा आहिनि हाणे पटाटो में हज़ारों क़िस्म जे जेके आइटम ठहंदा आहिनि हिकिड़े पटाटे मां पटाटनि जो हलवो बि ठहंदो आहे तव्हांखे ॿुधायां पटाटनि जो हलवो बि ठहंदो आहे हलवो बि ठहंदो आहे दुनिया में वधि में वधि जेके न पटाटा खाइबा अच्छा 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 वधि में वधि पर डिफरेंट तरीक़े सां डिफरेंट तरीक़े सां बिल्कुलु डिफरेंट तरीक़े सां जमाली साहब तव्हां सां त कचहरी जेकी आहे उहा ख़तम ई न थींदी अगरि जेकॾहिं असां ॻाल्हाइनि ते वियासीं दुबई में बि जमाली साहब कमु करे चुका आहिनि दुबई में तव्हांजे कमु करण जो जेको आहे उहो तजुर्बो कीअं रहियो ऐं उतां जा जेके उसूल आहिनि रेस्टोरेंट्स जा हितां जा जेके उसूल आहिनि उनखे थोरो बिल्कुलु कंपैरिजन कयूं त कीअं हा लॻे बिल्कुलु हुते ॾिस कानून आहे असां वटि हिते कानून कोन्हे हिते माण्हू कीअं खाइनि पिया कीअं कनि पिया हिते चेकिंग कान्हे हुते हिकिड़ो निज़ाम आहे बल्दिया जो उन्हनि जा उन्हनि जी अलॻि अलॻि ड्यूटियूं हूंदियूं होटल जूं अलॻि ड्यूटियूं हूंदियूं आहिनि ॿिए पासे रेस्टोरेंट अलॻि हूंदियूं आहिनि हर शइ जी चेकिंग थींदी आहे हुते असां वटि कुझु कोन्हे उते हिकु तरह से असांजा कुक हूंदा आहिनि मुंहिंजो शेफ हूंदो मुंहिंजो कहिड़ो कमु हूंदो त हिकिड़ी मुंहिंजी लिस्ट हूंदी मुंहिंजे स्टाफ जी 15-20 माण्हू मुंहिंजे अंडर में कमु कंदा उन्हनि जी सुबुह जो वेंदो सवेरे उनजी लिस्ट ठाहींदुसि भई जेके माण्हू उन्हनि जा नाला हूंदा उन्हनि जी जेका पूरी कैप पातल आहे नओं लथल आहे यूनिफॉर्म साफ़ आहे एप्रिल ॿधल आहे शूज़ साफ़ आहिनि हिकिड़ी उहा लिस्ट ठहंदी उन खां पोइ जेका वेजिटेबल वॉशिंग थींदी उन्हनि जो टाइमिंग घणो आहे जेको पाणी सां घणो इस्तेमालु कंदा अगरि किलो मिसाल जी ॻाल्हि टमाटर जो हुनमें पाणी केतिरो हुजे धोइण सॼो नापे तोले हा बिल्कुलु ईअं आहे फ्रोज़न मीट आहे उनखे असां डिफ्रोस्ट कहिड़े तरीक़े सां कंदा आहियूं खाधा जेके पचाईंदा मिसाल जी ॻाल्हि असां फ्रायर आहिनि फ्रायर असां वटि 4 क़िस्म जा आहिनि हिते असां वटि कोन्हे ईअं हर शइ हिकिड़े तेल में फ्राई कबो ईअं न हूंदो हुते फिश जो अलॻि हूंदो मीट जो अलॻि हूंदो वेजिटेबल जो अलॻि हूंदो टेस्ट जेको आहे मिक्स न थिए हर कंहिंजो अलॻि अलॻि टेस्ट कटिंग बोर्ड अलॻि अलॻि और सी फूड जे जेको उनजी कटिंग बोर्ड अलॻि मीट जो कटिंग बोर्ड अलॻि फ्रूट जो अलॻि उनजो जेको वेजिटेबल जो अलॻि आहे हाणे उहो पुछंदी कीअं आहे रेड छुरी नाइफ जेका चऊं रेड छुरी या रेड चॉपिंग बोर्ड उहो मीट लाइ हूंदो आहे ग्रीन जेको हूंदो आहे उहो वेजिटेबल लाइ हूंदो आहे येलो हा हूंदो आहे उन लाइ ॿियो हूंदो वाइट में जीअं चीज़ हूंदी आहे या ब्रेड हूंदी आहे उन सां कटींदा आहियूं त उहो त हिकिड़ो कानून आहे हिकिड़ी शयूं आहिनि उहे सभु उनखे फॉलो करिणो पवंदो हुते अच्छा जमाली साहब कंहिं अहम शख़्सियत सां तव्हां जेको आहे कमु कयो हुजे जेको तव्हांजी ज़िंदगी जो हिकिड़ो यादगार जेको आहे ॾींहं हुजनि कमु कंदे का अहिड़ी शख़्सियत आहे तव्हांजी ज़िंदगी में बिल्कुलु अलहमदुलिल्लाह इहो हूं त काफ़ी जेको मुंहिंजे हथनि जी मानी खाधी आहे पर जेको सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहब उन्हनि सां गॾु रहियसि उहो जॾहिं बिलाल हाउस में हूंदोसि उते ड्यूटी कंदोसि बीबी बख्तावर साहब बिलाल साहब आसवा साहिबा उन्हनि जी जेका ख़ाला आहे सनम बीबी उन जा ॿार बि अक्सर मूं हुते काफ़ी टाइम कमु कयो उन्हनि सां गॾु रहियसि काफ़ी कमु कयो अलहमदुलिल्लाह इहो बि शर्फ़ हासिलु आहे मूंखे सही 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 बिल्कुलु जमाली साहब सां कचहरी जेको आहे असां जारी रखंदासीं ऐं फेसबुक जो असां जेको आहे सेगमेंट हिते ई ख़तमु था कयूं ऐं असां सां गॾु रहो ॿुधंदा रहो अपना कराची FM 107